अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां जो होस्ट आगा शिराज ॾिसी रहिया परवाज़ न्यूज़ टीवी लाइव। हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं खैरपुर मीरस में, जेको 8 तालुक़नि जे हिसाब सां अॼु 5 डिसंबर ते एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। असीं हिन वक़्तु छटरी चौक ते आहियूं। असीं पुराणी तहज़ीब 5 साल पुराणी तहज़ीब सिंध सकाफ़त जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। मुंहिंजे पोयां स्क्रीन ते अभी ॾिसी रहिया आहियो जेका असांजा पोड़ा जवान नंढा ॿार जेके हिन वक़्तु सिंध जी सकाफ़त खे उजागर कर रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर बि आहे हिन वक़्तु पूरे पाकिस्तान बल्कि दुनिया में सिंध सकाफ़त 5 साल पुराणी असांजी मशहूरु सकाफ़त आहे, जेके हितां जा जेके अजरक ऐं टोपी आहे पूरी दुनिया में मशहूरु आहे, जेके पूरी दुनिया मां हिते अचल महिमाननि खे असीं अजरक ऐं टोपी तोहफ़े तौरु ॾींदा आहियूं। असांजी सकाफ़त 5 साल पुराणी सकाफ़त आहे। हिन वक़्तु अॼु जेको ॾींहुं आहे एकता जो ॾींहुं 5 डिसंबर, अॼु हिकिड़ो तमामु हिकिड़ो मोहबतनि जो ॾींहुं आहे ऐं मल्हाइण जो ॾींहुं आहे। अचो त इन्हनि पंहिंजे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु हिन ॾींहं खे उहो कीअं था मल्हाइनि। सिंध जेका असां सभिनी सिंधियुनि जी माउ आहे, अॼु उन पंहिंजे माउ जो कर्ज़ लाहिण जे लाइ सॼी दुनिया जा सिंधी अॼु पंहिंजी सकाफ़त खे बचाइण जे लाइ ऐं टोपियूं ऐं अजरक ओढ़े सिंध जा ॿार ॿुढा न्याणियूं, अॼु सॼी सिंध जो इहो पैगाम आहे त असीं सिंधी सॼी दुनिया में मुहज़िब आहियूं। मोहन जे दड़े खां वठी हाड़ापा हिन मोहन जे दड़े खां वठी असांजा सभु जेके आसार आहिनि उहे ॿुधाइनि था त असां जेको आहे सो मुहज़िब आहियूं, पंहिंजे कल्चर सां प्यार कंदड़ आहियूं। असां शाहूकार ज़िंदगी गुज़ारी आहे। जो एकता जो ॾिहाड़ो आहे ऐं आउं सहाफ़ी बिरादरनि खे सलाम थो कयां जिन हिन ॾींहुं मल्हाइण जो अरेंजमेंट कयो आहे ऐं ऐलान कयो आहे। साईं, सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा 5000 साल पुराणी तहरीक तहज़ीब आहे, जंहिंमें मोहन जो दड़ो तव्हां ॾिसी सघो था। ऐं सिंध उहा अमन पसंद धरती आहे त अब्दुल वाहिद आरी सर साहिबु चयो त सिंध जे मथां 11000 दफ़ा हमला थिया आहिनि, पर सिंध उहा वाहिद धरती आहे जे कॾहिं बि के पाड़ेसरी मुल्क ते कहर न कई आहे। हिन ॾींहं खे असां तमामु ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं ऐं जस सोजा मीडिया वारनि खे जिन हिन ॾींहं खे उजागर करण लाइ पाण पतोड़ियो आहे ऐं इन्हनि जो पैगाम आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो। लिहाज़ा सभिनी सिंधियुनि खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजनि बचनि खे वधि में तालीम ॾियारियो ऐं पंहिंजे सिंध जी ख़िदमत कयो। जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो सिंध सलामत रहे ऐं सिंध जी ट्रेडिशन असांजी 5000 साल पुराणी आहे ऐं इन्हनि जो चवणु आहे त असां हर हाल में सिंध जो बिल्कुलु बचाव कंदासीं, हर हाल में सिंध सां मोहबत आहे। इहो एकता ॾींहुं हर साल वांगुरु जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। कैमरामैन कामरान सां गॾु आगा शिराज परवाज़ न्यूज़ खैरपुर।